कशिश ऐं बरखा एंटरप्राइज़ेस पारां अॼोकी हिन लॉन्चिंग सेरेमनी में तव्हां सभिनी खे भलीकार चऊं था। नाज़रीन, हिन प्रोग्राम खे अॻियां वधाईंदे इन ॻाल्हि जो ज़रूरु ख़ुलासो करणु चाहींदमि त अॼोके हीउ प्रोग्राम करणु मुंहिंजे लाइ इलाही घणी ख़ुशनसीबी जी ॻाल्हि आहे। अखियूं खोलींदे जंहिं सिंगर जो नालो ॿुधंदी आई हुअसि, अॼु हुन सां गॾु स्टेज ते वेठी आहियां। उन सिंगर जे प्रोग्राम जी होस्टिंग थी कयां ऐं उन खां वधीक मुंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि इहा आहे त बरखा एंटरप्राइज़ेस जो ही पहिरियों एल्बम आहे उन्हनि वटि। इलाही ख़ुशि आहियां मां ऐं मुंहिंजे ख़्याल में हाणे प्रोग्राम खे अॻियां वधाइजे। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे। सभिनी खां पहिरीं त तव्हां खां इहो पुछणु चाहींदमि त बरखा एंटरप्राइज़ेस, बरखा वटि तव्हांजो पहिरियों एल्बम आहे जी, माशाअल्लाह, इलाही शोहरत तव्हांखे हासिल आहे। अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे। छा उम्मीदूं आहिनि हिन एल्बम मां? अल्लाह जी महिरबानी आहे। ऐं त तमामु यही दिलि में सोचां थो त हीउ एल्बम इंशाअल्लाह ताला निकिरंदो त कामयाबी माणींदो ऐं असांखे ख़ुशी मिलंदी इंशाअल्लाह ताला। बिल्कुलु बिल्कुलु। मुंहिंजे ख़्याल में पहिरियों गाने जी तरफ़ हलूं। पहिरियों गानो हिन एल्बम में तव्हांजो कहिड़ो आहे? पहिरियों गानो मूं अनवर चांडे जो हींअर जेकॾहिं कैसेट में आहे त बेवफ़ा तूं बि थी वे बेवफ़ा, ॿियनि जे चवण ते। माशाअल्लाह, अचो त गॾिजी इंजॉय था कयूं। साधन तुझे सूरजू मुझे अंदर में आरियूं म्याए, बेवफा बेकदुरा तोल नीर प्यारियूं, वो सर्वे तोखे सारियूं ता दुखिया गुज़ारियूं ॾींहड़ा। बेवफा तूं बि थी वे बेवफा दुनिया जा चवण ते, बेवफा